अधे सूमर के घट में घट ईअं न करणु घुरिजे हा। असुल मुंहुं फेरे बीह रहियो, अखियूं खणी ॿुधियई। बाबा इन में बाबे सूमर जो कहिड़ो ॾोह? हो त चाची बसरां जी ॻाल्हि खे कूड़ो कंदो ई नाहे। जेका बि चाची बसरां ॻाल्हि कंदी आहे हू उन ते यकीन कंदो आहे। चवंदो आहे त हा बसरां सच थी चवे। पर सुणी फारूक खे तोसां ईअं करण न घुर्जे हा। हो त तोसां प्यार कंदो हो, पोइ हुन ईअं छो कयो? अम्मा राणी ये मासी बसरां थी कन भरेस सोणीअ जे खिलाफ। हाँ जी तू सही थी चई। फारूक सफा कननि जो कचो निकतो। बाबा मां तोखे बि चवां थी इन ॻाल्हि जी ख़बर अदे हाशिम खे न पवे। जे उनखे ख़बर पई त फारूक मूंसां विड़ियो आहे ऐं घरां कढी छॾियो आहे त हू फारूक सां विढ़ण में देर ई न कंदो। न सुणी न, असां हाशिम खे कोन ॿुधाईंदासीं। बाबा तू बि हाशिम खे न ॿुधाइजां, न त हुनजी त ख़बर अथव वरी नाहक करे छॾींदो। पर बाबा वॾो त उन्हनि सां ॻाल्हाए सघे थो न। कूड़नि तावीज़नि जे करे कढियो अथऊं सुणीअ खे। मां अॼु ई वेंदुसि अधे सूमर ॾांहुं, पुछंदोसांसि त मुंहिंजी न्याणी कहिड़े ॾोह में आई जो पहिरियों उघाड़े घरां कढी छॾीसि। अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे, मुंहिंजो वात बचियो पियो आहे। अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे, मुंहिंजो वात बचियो पियो आहे। अदा हाजी जे ॿिए ॾींहं खां वठी वात पटियो पियो थई त वात खणी बंदि कर। अरे छा थो चवीं मोगा? उठनि जे धण खां हेॾे भॼी आयूं छा? छा थो चवीं? मां छा बि कयो किथां बि भॼी आयो आहियां। इन ॻाल्हि खे छॾ, इहो वॾो राज़ आहे। कहिड़ी बलाही केरु आहीं तूं ॿुधा त सही। मां काको इम्तियाज़। काका इम्तियाज़? हा हा इहो वॾो राज़ आहे, इन खे छॾ। वॾो राज़? को कबूतर खे ॿुधा? तोखे छो ॿुधायां? मां ॿुधाईंदुसि पंहिंजी भेण जे मुड़ुस खे जेको वॾो गवैयो आहे। राज़ भली न ॿुधा पर पूरे तर में गवियो मां आहियां। मूंखां वधीक ॿियो को गवियो आहे कोन जो पलटो हणे। मूंखे पंहिंजी भेण बेबीअ ॿुधायो त हुन जो मुड़ुस वॾे में वॾो गवैयो आहे। जे हिन खे राज़ ॿुधाईंदुसि त सभई सुर ई चोराए वेंदो। यको छा पियो थो सोची? वात पटियो पियो थई, माधाणियूं चटींदे या नढेला। तोखे छो ॿुधायां? मूंखे रुगो रेस काबू खाना जी औताक ॿुधाए किथे आहे। ॻाल्हि ॿुध, हितां ई सिधो वञजां, पठो ईंदी। पठे खां पोइ अॻिते हलियो वञे मोरी ईंदई। मोरी खां पोइ स्कूल आहे न, स्कूल खां वरी फिरी अच, वरी गुदाम ईंदी अन्न जो, अन्न जे गुदाम खां वरी कलर जो गुदाम ईंदी। वरी परियां अॻियां टेलो बीठो अथई, वरी हेॾे मोटी आहे। वरी हितां खां पोइ वरी मां ॾसियां थो अॻियां वण ईंदी, वण खां पोइ सिरूं ईंदी, सिरुनि खां पोइ जेको वण में गॾा ॿधो पियो आहे उते इहो ॾस अथई। पोइ गॾह ते चढ़ी वञा? गॾह ते न चढ़जां, छो जो गॾह ई तो में फ़र्क़ु ई कोन्हे। मथां गॾह तोखे इटूं हणे। हितां सिधो वेंदे त अॻियां पठो ईंदी, पठो टपंदे त पोइ अॻियां मस्जिद ईंदई। पक सां रेस मस्जिद में निमाज़ पढ़ंदो हूंदो। रेस त निमाज़ पढ़ंदो आहे पर तूं एड्रेस ॿुध, एड्रेस जिथे तोखे वञिणो आहे। हितां वेंदे अॻियां मांडणी ईंदई, मांडणी खां पोइ वरी अॻियां कुकड़नि जो दुकान अथई, कुकड़नि जी दुकान खां पोइ दवा जो दुकान अथई, दवा खां पोइ स्टोर अथई, स्टोर खां पोइ बेकरी अथई, बेकरी खां वेंदे त सिधो काबू खान वटि। काॾे तो जी काका इम्तियाज़ काॾे? अरे बीह त सही। हल पुतन रोड़ायो अथई या सोणी हाशिम जी त मती खसजी वई आहे। हिकड़े हंधा मस जड़े मां जान तो छॾाए वरी ॿिए हंध पाण अटकाई वेठो आहे। अदी अल्लाह सम्झ ॾींदो अदे हाशिम खे, इहे अॾाई छॾे ॾींदो। उहो ॾींहुं त अलाए कॾहिं ईंदो जॾहिं हाशिम ॾेंगाए बि ख़तम करे छॾींदो। अदी मां त चवां थी कबूतर खां धागो फीणो पढ़ाए वठूंसि ऐं अदे हाशिम खे ॿधऊं। वॾो असर आहे कबूतर जे तावीज़नि में। कबूतर? पर इहो कबूतर कॾहिं खां तावीज़ करण लॻो आहे? अदी सिखियो त अलाए कॾहिं आहे पर मुल्क तो अचेसि तावीज़नि लाइ। पर हा चाची बसरां जी जाइ कोन्हे। ॿुधां थी त तावीज़ हिकु ठिप अथसि। अदे हाशिम लाइ बि तावीज़ वठेसि जीअं इहे जहिड़ा फसाद छॾे ॾे। ॿई अथव ठग, केॾां उन्हनि वटि इल्म वतन था माण्हुनि खे ठगींदा। बाबा पोइ इहो मुल्क जहान हिन वटि कीअं थो अचे? सुणी जी माण्हू बि आहिनि अंधा ऐं माण्हुनि वटि पैसो बि आहे घणो। पोइ आख़िर हू केॾां कनि, वतन था तावीज़ फीणा कराईंदा। सुणी भेण, बाबे वॾे वटि मासी बसरां शिकायत कई, छा तूं हुनखे ॾाटरे सां मारी पई छा?
गूंज चाची बसरा आहे त मुंहिंजी चाची पर आहे वॾी मकार औरत मुंहिंजे पोयां त हथ धोई पइजी वई आ पर बाबे वॾे छा चयसि बाबे वॾे त अहिड़ियूं सत सुरियूं ॿुधायसि हाणे कान ईंदी असांजे दर ते या वॾी बेनकी आहे जेतिरो बि घटि वधि ॻाल्हाइजे न फिरी गिरी वरी ज़रूर घरी हाणे छॾियो हिननि ॻाल्हियुनि खे राणी धीअ चांहि ठाहे त पाण सभई गॾिजी पियो हा बाबा ठाहे थी अचां तो बंगले ते आयो वियो हा बाबल साईं तव्हांजो हारी मुख़्तियार आयो हो इहो हवालो पियो करे त ढोरे वारो वाह लटबो पियो वञे सभिनी हारनि खे खाटी विराए ॾियो बाबा साईं सभु को पंहिंजे हिसे जी खाटी खणे थोड़ा ढोरे वाह ते कड़न मुजेरनि जी ज़मीन आहे हा बाबा साईं हमारी ज़मीन आहे आलम खान ऐं प्रेस नियाज़ अली खान जी ज़मीन आहे ऐं बाबा साईं हा ख़बर पई आहे त विच वारो वठांसि के नए माण्हू मुकाते ते खणी इन्हनि सभिनी खे इतलाह करे छॾ त सावणी जे फसल जे लाइ ढोरे वाह जी खाटी पंहिंजे हारनि खां खणाए छॾनि ऐं हा खाटीअ जा काना तूं पाण कछे ॾिजाए जी बाबा हा अचम ॻाल्हि पे कई रेस मूं त चयो पए न त पुलिस बूटो कोन ॿारींदी ने शाहूर अबूअ खे गिरफ़्तार कोन कंदी असांखे इजाज़त ॾियो त इन्हनि खे ॻोठ ॻोठ में ॻोल्हियूं किथां न किथां इहे कुआद बिरड़ मां ॿाहिरि निकिरंदा न इहे गिदड़ जेके चोरी चक हणी विया आहिनि कॾहिं कॾहिं झेड़े खां अलावा बि सोचींदो कर यार आज शाहूअ रबू ऐं खैरूअ ते एनसी कटियल आहे ऐं पुलिस हुननि खे गिरफ़्तार कंदी तूं एॾो उतावलो न थी बुर्दबार थी यार बुर्दबार वैसे जॾहिं खां वठी साईं दादा सां विड़ी विया आहिनि न असां ॻोठ में घुमण जहिड़ा ई न आहियूं रहिया जेसि ताईं पंहिंजा ही हथ उन्हनि जे पुठाड़नि ते न सेकींदासीं तेसि ताईं रेस असांजे बुत जो सीउ लहंदो ई कोन हा बाबा साईं हाणे त माण्हू तोखूं कथा कनि बाबा साईं असां ते हिकिड़ी महिरबानी रुगो हिकिड़ो चकर असांजी इजाज़त ॾियो इहो वाइदो था कयूं त उन्हनि खे मारींदासीं बि कोन पर जीअण जहिड़ो बि कोन छॾींदासीं बसि हिकु भेरो रुगो बूथराज तर में कंध खणी न न सोडा न मुंहिंजो ज़मीर तव्हांखे इजाज़त नथो ॾे त तव्हां जहिड़ा कयो ऐं खून ख़राब थिए इहो नामुमकिन आहे केरु थो चवे त मुंहिंजी न्याणी मेरी आहे अड़े रखंदो भले सुवारे ते हथ शर्म ई कोन थो अचे भोपन ऐं भोपिन जे चवण ते अची लॻायो ठग अची आमिर थिया अड़े केरु साबित करे ॾेखारींदो त इहे तावीज़ मुंहिंजी न्याणी कया आहिनि चाचा पलिया साफ लिखियल तावीज़नि ते बस कर फारूक मूंखे हाणे तूं पुछे कोन थो वणी अड़े शादीअ खां अॻु में सुहिणे सां कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं कंदो आहे सभु विसरी वई सॼो ॾींहुं असांजी ख़ुशामंदियूं कंदो आहे हाणे वरी कम ई ॿिया अड़े काॾे वियो तुंहिंजो प्यार सुहिणीअ सां जंहिंजे ख़ातिर तूं ज़हर पीअण लाइ तयारु हुए अॼु तुंहिंजो प्यार मरी वियो अॼु सुहिणी जीअं तोखे ज़हर थी लॻे अदा पलिया बस कर ज़ाल जा मुरीद फारूक ज़ाल ऐं मुड़ुस हिकु एतमाद जो नालो आहे जेको हिक ॿिए जे भरोसे ते रहंदो आहे ऐं जॾहिं इहो भरोसो ठगनि जे चवण ते टुटी पवंदो आहे न त ज़िंदगी कंढनि जी छेज बणिजी वेंदी आहे अदा पलिया इहो घर मां जो तीना दास्ती निकिता न तावीज़ त उहे कूड़ा त नथा थी सघनि न उहे कीअं कूड़ा हा तूं बि कुड़ी आहीं इहे तुंहिंजा तावीज़ बि कूड़ा आहिनि फारूक पेन पनू खणी आ ऐं लिखिया बसरा खां अखर जेकॾहिं हिकु जहिड़ा साबित न थिया न तव्हां तोखे ॾंड भरे ॾींदुसि सूमर ॿुधे थो न झल न अदे खे हाणे
अच्छे मथे में मुंहिंजे मथां तो बोतान हणे बसरा त कचे हुजे जा पके मुंहिंजा फ़कीर त फिरंदा था वतन न सुञाणा थो मां तुंहिंजे हिननि कूड़नि फ़क़ीरनि खे अदा भलिया बसरा जे फ़कीरनि खे कूड़ो न चए फ़कीर सचा अथसि तूं बस कर सच्चा फ़कीर ज़ाल जा मुरीद फारूक हिननि जे चवण ते न लॻिजां हीअ माई बसरा वॾी कुड़ी ठही हिन घणनि जा घर बर्बाद कया आहिनि मां त चवीं थो त हिन तावीज़ लिखिया बि पाण अथई ऐं रखिया बि पाण अथई तूं बि कुझु होश कर होश हिन थुची जे चवण ते पंहिंजो घर न फिटाए बगुल खान लोग के लेटाण में कहिड़ी थे लोग पाप आहे पाप अरे लोग खां अॻ में मूंखे माड़ा सान लेटाइणा आहिनि मां रोंदी रहियसि ऐं हसरत ओ अदा ओ भाऊ ओ बाबा भाऊ विड़ी छो थो मां कच्छे खां आयो आहियां मां काको इम्तियाज़ आहियां अरे इम्तियाज़ आई त पोइ छा मथे टेकण ई जा भाऊ भला ही चरियन जो ॻोठा छा छा चई सही त चवां थो सभु अहिड़ा माण्हू था मिलनि रस्ते में अधो हाजी मिलियो उहो बि सफ़ा चरियो तूं बि सफ़ा चरियो थो लॻी को बि ॿुधाए कोन थो काबू खान जी औताक जेके मिलनि था अलाए कहिड़ियूं ख़बरूं था ॿुधनि को बि रेस काबू खान जो सही रस ॾेई कोन थो अरे चरिया तोखे कीअं सम्झायां ही ॻोठ काबू खान जो न आहे ही ॻोठ आहे सरदार शाह जमान जो काबू खान जो ॻोठ परे आहे बाबा ॿुधायोमांइ न त मुंहिंजो नालो काको इम्तियाज़ आहे इम्तियाज़ चई त अलाए छा थो यार मूंखे सम्झ में नथो अचे तूं रुगो मूंखे इहो ॿुधाए त तोसां मसइलो छा आहे मां दाती वॾो फाथो आहियां मां पंहिंजी भेण बेबड़ीअ खे किथे ॻोल्हियां छा तूं न बेबड़ी जो भाउ आहीं हा मां बेबीअ जो भाउ आहियां उहा नंढे कद वारी बेबड़ी आहे न छा तूं हुनखे सुञाणी हाणे ॿुध हितां तूं वेंदे न 3 घिटियूं छॾे चौथी घिटीअ में कबूतर जो घर आहे ऐं बेबड़ी कबूतर जी ज़ाल आहे हाणे की न सियाणनि वारी ॻाल्हि है पर चाचा पोड़ा तूं परेशान छो पियो वञी अरे हाणे वञी थो या वञा थो सभु चरिया जी मगज़ में लॻाए हाणे दुनिया वारनि खे डांडा ॼणा आहिनि हाजी शरीफ़ छो त दुनिया वारनि मूंसां वॾियूं चिठियूं कयूं आहिनि मुंहिंजे भाणजे जी ज़मीन मां इहो नालाइक सिको थो खाए जेको मूंखां बर्दाश्त नथो थिए उन हाशिम मूंखे टंग में गोलियूं हणी मथे मंडो करे छॾियो ऐं हिक खां काणो बि करे छॾियो हाणे जॾहिं मां मंडो ई काणो थी वयुसि हाणे दुनिया खे करे ॾेखारणो आहे काणो ऐं मंडो छा थो करे सघे इन हाशिम खे मंडो ऐं काणो त परे पर इनखे मुरागी दुख करे छॾींदुसि ऐं हाशिम खे ख़बर पवंदी त हिन तर में अकेलो शरीफ़ मां ई त आहियां हुजन साईं खेरूं फोन कई ही छा पियो चवे हुजन साईं चए पियो त असां केसि ताईं ॾे सर वटि रहंदासीं ऐं असांजी कॾहिं तो ज़मानत कराई सजण 2 ॾींहंनि में खैरू वारनि जी ज़मानत थी वेंदी पर ॾे ख़बर बख़्शूअ वज़ीर नज़र नथा अचनि किथे आहिनि बाबा साईं विया हूंदा होटल ते चांहि पीअण या बोरिंग ते विया हूंदा बेचण ॼण मूंखे ताड़ करे ॾे बंगुल केॾे महिल घरां निकिरंदो आहे बंगुल सां जेके बि हिसाब किताब आहिनि न सभु पूरा करणा आहिनि दुआ कर त रस्ते तां हितां गुज़रे हिते ई पूरो कंदोमांसि मुंहिंजन साईं तव्हां बेफ़िक्र रहो इन बंगुल खे मां मारे ॾेखारींदोसांव सजण बंगुल खे हाणे इहो ॿुधाइणो आहे त मुंजन हर मल करे सघे थो इहो बंगुल दरिया जे कप ते वेही बागुनि सां वेर थो हुजे ॾींहुं न छॾियांसि जॾहिं सर तुंहिंजी चाल जा चर्चा ख़तम थींदा था वञनि था घणा ॾींहं थिया आहिनि वाक़ई न कया अथई वारो कर को गंद करे ॾेखार त मञाए बसि बगुल खान ही चने सर चोटीअ जो कधार आहे चोटीअ जो कधार चने सर जा चर्चा ख़तम न आहिनि थियणा न वरी वणनि में वाक़ा त चने सर जी चाल चङनि भलनि जूं आयूं बता समय मूंखे बाबा जी
कटे छो वॾो कंदु कदम बंगुल खान वॾो कंदु कदुस जने सर जॾहिं खां वठी लोंग रेशम जी ज़मीन जो मालिक थियो आहे तॾहिं खां वठी बंगुल खान जी अख में काठी आहे या काठी मूंखे कढी ॾेखार लोंग लेटाए ॾे त मां तोखे मञा को गंद करे ॾेखार बस बंगुल खान लोंग खे लेटाइण में कहिड़ी थे लोग पाप आहे पाप अरे लोग खां अॻु में मूंखे माण्हा सान लेटाइणा आहिनि हथ में सोठो जने सर वज़ीर बख्शू ऐं इहो सजण मैदान ते अची विया आहिनि हाणे वक़्तु आहे प्लान करण जो छो त इन वज़ीर जी गोली मूंखे लॻी हुई हाणे वज़ीर सजण बख्शू खे असां गोलियूं ठोकींदासीं जवान वज़ीर सजण बख्शूअ खे पंहिंजे तरीक़े सां ख़तम ख़तम पंहिंजे तरीक़े सां तव्हां उन्हनि जो पासो बि न वठंदव गुलज़ार चाड़ा फिलहाल तव्हां सजण वारनि जी पचर छॾियो फिलहाल तव्हां उहो कयो जेको तव्हांखे चने सर चवे चने सर मूंखे को वॾो गंद करे ॾेखार त जीअं बंगुल खान शाहपर वटे टोप निराड़ ते रखे घुमंदो वते त तॾहिं मञाए खबरदार करा भजन जी कोशिश न कजांइ जेकॾहिं भजन जी कोशिश कयो न कानून जी गोली खां बची न सघंदो पंहिंजो पाण खे कानून जे हवाले कयो बाबा बाबा गोली न हलाए ताईं बाक़ी असां तव्हांखे गिरफ़्तारी ॾियण लाइ तयारु आहियूं अरेस्ट कयो उन्हनि खे हाणे तोॾे फाड़े छा थो ॾिसी रखूं हा हल तुंहिंजी थाणे ते ख़बर वठूं था वठी हलो उन्हनि खे हल हलो वठो हलो गाड़ीअ में खा खा बुख में डुबड़ो थी वियो आहे अला काशे में न तू सका गरी वियो आहे अॼु ॿियो ॾींहुं थियो मां मुंहिंजो वात बचियो पियो आहे भेण इहो हाजी असांजे घर में छो आयो आहे अरे हल असां तव्हांजे घर में ईंदाऊं जो असांजे घर में आयो हाँ ही केरा फाटल बूट नजर हाणे देखा हाजी अरे हज तो जो घर न थई ही मुंहिंजी भेण बेबीअ जो घर थई कबूतर जो चरिया ख़बर बि कान थी पवई अरे हेॾे हिकु त बिना इजाज़त मुंहिंजे घर में वेठो आहीं ॿियो मानी का ईअं वठ वठण लाइ ॾिनी त ॼण जेल मां छुटी आयो आहीं वरी मूंखे थो चई त ही केरा भगल पावा दानित्याज़ अची हल पहले मूंखे छॾ मां मानी खाई वठां पोइ तोखे सभु हाला वाला ॾींदुसि दानित्याज़ मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध न बा ही मुंहिंजो मुड़ुसु अथई कबूतर छा ही बेसुरो हाजी तुंहिंजो मुड़ुसु आहे न खां त ॿुॾी मरी आहे अहिड़ो मुड़ुसु न करी आहे अरे रे पेटी इहो शुक्र कर त बेबी जो भाउ निकिरी पियो आहीं ऐं ॿी ॻाल्हि ॿुध तूं ॼाओ है त हिंदोरो कोन्हे तोखे मोचड़े में लोॾी हूं छा जे पासा लवणा फिरी विया अथई हाजी हाजी मूंखे न चओ त ठोकिया न ॾंढो आऊं आहियां अछड़ो कबूतर केॾी महिल हिन कपर केॾी महिल हिन कपर गुटको त हाणे हिन नासुन वारा ठूंगा हाँ कबूतर जो तूं आहीं पोइ जुबो छो पातो अथई अदी दिलो किथे आहे दादिलो होॾे पियो आहे छो अदी इहो दिलो खणी आहे त मां सॼो पिया बाक़ी हिन गिलास मां त मुंहिंजी उन ई कान थी लॻे ॿियो त तूं मूंखे पंहिंजे शादीअ ते ॿुधाए सुबुह अपे हाल करे छॾियो ॻाल्हि ॿुध बेबड़ी काछे में एॾो ॾुकर आहे छा चए थो दिलो खणी आहे हाणे कर रसो विझी शाख ते कहे वञी त उते वञी पाणी पीए जे न हो त हेॾे 3-4 दुबा आहिनि मुंसिपली जा इन में मींहुं वसियो हो उते वञी वठी वञीसि अलाए किथां भला असांजे घाटे में हई अथई होदो 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 पई थी पवेसि अजी अजी ही मुंहिंजो कयो अथई ॿुॾी मरी आहे तूं हाय हाय सुणी सुणी तू न रो अलाह ते रखो सच सच हूंदो आहे कूड़ कूड़ थींदो आहे
हिक न हिक ॾींहुं तूं ज़रूर ॾिसजे त इन मासी बसरा जा अच्छा करा पधरा थी पवंदा। सुणी सच थी चई, मासी बसरा वॾी ढोंगी औरत आ। जॾहिं हुनजे फरेब जी अदा फारूक खे ख़बर पई न, देरी कोन कंदसि, फट मारींदसि। कंडन जी यासे जहयाती, कंडल जी यासे जहयाती, कंडल जी यासे जहयाती। पर कुंज मुझे तो घर बर्बाद थी वियो न। फारूक खे बदकार ऐं किन्नी समझंदो हूंदो, पर मूंखे अम्मा मरहूम जो कसम आ, मां अहिड़ी न आहियां। इहो मूं ते कूड़ो इल्ज़ाम आ। मां चन्नेसर खे चङी तरह सुञाणा। ॿ ॾींहं छा घर में रही मांसि, बिल्ले वांगुरु ॾिसंदो हो मूंखे, ऐं मूं मां त निभागो अखी कोन कढंदो। ॾाढो को लक्षणनि जो ख़राब आ। न्याणी सियाणी जी त का तमीज़ ई कोन अथसि। तॾहिं तला सही का न्याणी घर में ई न अथसि ॾिनी। पर गुंज फारूक त पढ़ियल लिखियल आ, मूंसां मोहबत कंदो हुयो। घटि में घटि हो त चाची बसरा जी ॻाल्हि ते न लॻे। ऐं मुंहिंजो चाचो सूमर सॻो चाचो आ मुंहिंजो। उहो बि 5 साल जी चहे ते लॻी मूंखां मुंहुं मोड़े वियो। मां रोअंदी रहियसि ऐं हसरत जी निगाह सां बाबा ॾे ॾिसंदी रहियसि। पेरे उगाड़े मथे उगाड़े हेॾे हली आयसि, पर बाबा सूमर अखे खणी बि मूं ॾे न ॾिठो ऐं इहो बि न चयईं त ही मुंहिंजो घर आ, फारूक जो न। तूं हिन घर मां न निकिरंदीअ। पर इहो चवंदे बाबा सूमर जी ज़ुबान बि न वरी। अदिराणी चिकने मां सगी थी हुजां सां त मूंसां इहे करे हा। कावड़ में मुंहुं परते करे छॾी। अदिराणी मूंखे वॾो सूर आ बाबे सूमर जो। सुणी, फारूक त तुंहिंजो मासा था, बाबे सूमर जो पुट थोरा ई हो जो तोखे इन हाल में ॾिसी ख़ामोश रहे हा। पर घटि में घटि बाबे सूमर खे त थिए हा, उहो त तोखे रोके हा। बाबे सूमर तुंहिंजे पारां बि न ॻाल्हायो। घटि में घटि उहो त ॻाल्हाया न, फारूक खे कुझु चवे हा। सुणी, असांजो बि हाणे बाबे सूमर सां को वास्तो न आहे। न खपे असांखे अहिड़ो पी जंहिंखे पंहिंजी रत ते कहकाव न आयो, उनखे ॿिए ते कहिड़ो कहकाईंदो। प्यार पंहिंजो न कयो, पंहिंजे रत पंहिंजो न कयो त ॿुधारियुनि ते कहिड़ी मयार आ। सुणी असां त आहियूं न, असां त तोखे पंहिंजो कयो आहे न। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। आमरल तो बंगले ते आयो वियो? हा बाबा साईं, तव्हांजो हारी मुख़्तियार आयो हो, इहो हवालो पियो करे त ढोरे वारो वाह लटबो पियो वञे। सभिनी हारनि खे खाटी विराए ॾियो बाबा साईं, सभु को पंहिंजे हिसे जी खाटी खणे। थोड़ा ढोरे वाह ते गिरन करण मुजरनि जी ज़मीन आ। हा बाबा साईं, हमारी ज़मीन आ, आलम खान ऐं प्रेस नियाज़ अली खान जी ज़मीन आ। ऐं बाबा साईं, हा ख़बर पई आहे त विच वारो अठास के नए माण्हू मुकाते ते खणी इन्हनि सभिनी खे इतलाह करे छॾ त सावणी जे फसल जे लाइ ढोरे वाह जी खाटी पंहिंजे हारनि खां खणाए छॾनि। ऐं हा, खाटीअ जा काना तूं पाण कछे ॾिजाए। जी बाबा। हा हाशिम, ॻाल्हि पे कई रिस, मूं त चयो पए न त पुलिस बूटो कोन ॿारींदी, इन शाहूर अबूअ खे गिरफ़्तार कोन कंदी। असांखे इजाज़त ॾियो त इन्हनि खे ॻोठ ॻोठ में ॻोल्हियूं। किथां न किथां इहे कुआत बिरड़ मां ॿाहिरि निकिरंदा न, इहे गिदड़ जेके चोरी चक हणी विया आहिनि। कॾहिं कॾहिं झेड़े खां अलावा बि सोचींदो कर यार। आज शाहूअ रबू ऐं खैरूअ ते एनसी कटियल आहे ऐं पुलिस हुननि खे गिरफ़्तार कंदी।
तूं एॾो उतावलो न थी, बुर्दबार थी यार, बुर्दबार। वैसे जॾहिं खां वठी साईं का इम्तियाज काॾे? अरे बीह त सही, हल पुतन रोड़ायो दे या सोणी हाशिम जी त मती खसजी वई आ। हिकड़े हंधा मस जड़े मां जान तो छॾाए, वरी ॿिए हंध पाण अटकाई वेठो आ। अदी अल्लाह सम्झ ॾींदो अदे हाशिम खे, इहे अॾाई छॾे ॾींदो। उहो ॾींहुं त अलाए कॾहिं ईंदो जॾहिं हाशिम ॾेंगाइप ख़तम करे छॾींदो। अदी मां त चवां थी कबूतर खां धागो फीणो पढ़ाए वठूंसि ऐं अदे हाशिम खे ॿधऊं। वॾो असर आहे कबूतर जे तावीज़नि में। कबूतर? पर इहो कबूतर कॾहिं खां तावीज़ करण लॻो आ? अदी सिखियो त अलाए कॾहिं आहे, पर मुल्क तो अचेसि तावीज़नि लाइ। पर हा चाची बसरा जी जाइ कोन्हे। ॿुधां थी त तावीज़ हिकु टिप अथसि। अदे हाशिम लाइ बि तावीज़ वठेसि, जीअं इहे जहिड़ा फसाद छॾे ॾे। ॿई अथव ठग, किॾायो उन्हनि टिन में वतन था माण्हुनि खे ठगींदा। बाबा पोइ इहो मुल्क जहान हिन वटि कीअं थो अचे? सुणी जी, माण्हू बि आहिनि अंधा ऐं माण्हुनि वटि पैसो बि आहे घणो। पोइ आख़िर हू केॾां कनि, वतन था तावीज़ फीणा कराईंदा। सुणी भेण, बाबे वॾे वटि मासी बसना शिकायत कई, छा तूं हुनखे डांटे सां मारी पई छा? गूंज चाची बसरा आहे त मुंहिंजी चाची, पर आहे वॾी मकार औरत। मुंहिंजे पोयां त हथ धोई पइजी वई आहे। पर बाबे वॾे छा चयसि? बाबे वॾे त अहिड़ियूं सत सुरियूं ॿुधायसि, हाणे कान ईंदी असांजे दर ते। इहा वॾी बेनकी आहे, जेतिरो बि घटि वधि ॻाल्हाइजे न फिरी गिरी वरी ज़रूर घरी। हाणे छॾियो हिननि ॻाल्हियुनि खे। राणी जी चांहि ठाहे त पाण सभई गॾिजी पियो। हा बाबा ठाहे थी अचां। अधेस उमिरि खे घटि में घटि ईअं न करणु घुरिजे हा। असुल मुंहुं फेरे बीह रहियो, अखियूं खणी ॿुटियईं। बाबा इन में बाबे सूमर जो कहिड़ो ॾोह? हो त चाची बसरां जी ॻाल्हि खे होड़ो कंदो ई नाहे। जेका बि चाची बसरां ॻाल्हि कंदी आहे हू उन ते यकीन कंदो आहे। चवंदो आहे त हा बसरां सच थी चवे। पर सुणी फारूक खे तोसां ईअं करण न घुरिजे हा। हो त तोसां प्यार कंदो हो, पोइ हुन ईअं छो कयो? अम्मा राणी इहा मासी बसरां थी कन भरेसि सुणीअ जे खिलाफ। हा जी तूं सही थी चईं। फारूक सफ़ा कननि जो कचो निकितो। बाबा मां तोखे बि चवां थी, इन ॻाल्हि जी ख़बर अदे हाशिम खे न पवे। जे उनखे ख़बर पई त फारूक मूंसां विड़ियो आहे ऐं घरां कढी छॾियो आहे त हू फारूक सां विढ़ण में देर ई न कंदो। न सुणी न, असां हाशिम खे कोन ॿुधाईंदासीं। बाबा तूं बि हाशिम खे न ॿुधाइजां, न त हुनजी त ख़बर अथव, वरी नाहक करे छॾींदो। पर बाबो वॾो त उन्हनि सां ॻाल्हाए सघे थो न। कूड़नि तावीज़नि जे करे कढियो अथऊं सुणीअ खे। मां अॼु ई वेंदुसि अधेस उमिरि ॾांहुं, पुछंदोसांसि त मुंहिंजी न्याणी कहिड़े ॾोह में आई जो पहिरियों गाड़े घरां कढी छॾीसि। अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे, मुंहिंजो वात बचियो पियो आहे। अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे, मुंहिंजो वात बचियो पियो आहे। अदा हाजी जे ॿिए ॾींहं खां वठी वात पटियो पियो अथई त वात खणी बंदि कर। अरे छा थो चवीं मोगा? उठनि जे धण खां हेॾे भॼी आयूं छा? छा थो चवीं? मां छा बि कयो, किथां बि भॼी आयो आहियां, इन ॻाल्हि खे छॾ, इहो वॾो राज़ आहे। कहिड़ी बलाई केरु आहीं तूं ॿुधा त सही। मां काको इम्तियाज़। काका इम्तियाज़? हा हा इहो वॾो राज़ आहे, इन खे छॾ। वॾो राज़? को कबूतर खे ॿुधा? तोखे छो ॿुधायां? मां ॿुधाईंदुसि पंहिंजी भेण जे मुड़ुस खे जेको वॾो गवैयो आहे। राज़ भली न ॿुधा, पर पूरे तर में गवियो मां आहियां। मूंखां वधीक ॿियो को गवियो आहे कोन जो पलटो हणे। मूंखे पंहिंजी भेण बेबीअ ॿुधायो त हुन जो मुड़ुसु वॾे में वॾो गवैयो आहे। जे हिन खे राज़ ॿुधाईंदुसि त सभई सुर ई चोराए वेंदो। यको छा पियो थो सोची? वात पटियो पियो अथई, माधाणियूं चटींदे छा नंढेला? तोखे छो ॿुधायां? मूंखे रुगो रेस काबू खाना जी ओताक ॿुधाए किथे आहे। ॻाल्हि ॿुध, हितां ई सिधो वञजां, पठो ईंदी, पठे खां पोइ अॻिते हली वञ, मोरी ईंदई, मोरी खां पोइ स्कूल आहे न,
स्कूल खां वरी फिरी अच वरी हो गुदाम ईंदी अन्न जे गुदाम खां वरी कलर जो गुदाम ईंदी वरी परियां अॻियां टेलो बीठो अथई वरी हेॾे मोटी आहे वरी हितां खां पोइ वरी मां ॾसियां थो अॻियां वण ईंदी वण खां पोइ सिरूं ईंदी सिरुनि खां पोइ उते जेको वण में गॾा ॿधो पियो आहे उते इहो ॾस अथई पोइ गधा ते चढ़ी वञा गॾह ते न चढ़जां छो जो गॾह ई तो में फ़र्क़ु ई कोन्हे मथां गॾह तोखे इटूं हणे हितां सिधो वेंदे त अॻियां पठो ईंदी पठो टपंदे त पोइ अॻियां मस्जिद ईंदई पक सां रेस मस्जिद में नमाज़ पढ़ंदो हूंदो रेस त निमाज़ पढ़ंदो आहे पर तूं एड्रेस ॿुध एड्रेस जिथे तोखे वञिणो आहे हितां वेंदे अॻियां मांडणी ईंदई मांडणी खां पोइ वरी अॻियां कुकड़नि जो दुकान अथई कुकड़नि जी दुकान खां पोइ दवा जो दुकान अथई दवा खां पोइ वरी स्टोर अथई स्टोर खां पोइ बेकरी अथई बेकरी खां वेंदे त सिधो काबू खान वटि काॾे थो जी असां विड़ी विया आहिनि न असां ॻोठ में घुमण जहिड़ा ई न आहियूं रहिया जेसि ताईं पंहिंजा ही हथ उन्हनि जे पुठाड़नि ते न सेकींदासीं तेसि ताईं रेस असांजे बुत जो सीउ लहंदो ई कोन हा बाबा साईं हाणे त माण्हू तोखूं कथा कनि बाबा साईं साहिब हिकिड़ी महिरबानी रुगो हिकिड़ो चकर असांजी इजाज़त ॾियो इहो वाइदो था कयूं त उन्हनि खे मारींदासीं बि कोन पर जीअण जहिड़ो बि कोन छॾींदासीं बसि हिकु भेरो रुगो ॻोठड़ा जे तर में कंध खणी न सोडा न मुंहिंजो ज़मीर तव्हांखे इजाज़त नथो ॾे त तव्हां जहिड़ा कयो ऐं खून ख़राब थिए इहो नामुमकिन आहे केरु थो चवे त मुंहिंजी न्याणी मेरी आहे अड़े रखंदो भले सुवारे ते हथ शर्म ई कोन थो अचे भोपन ऐं भोपिन जे चवण ते अची लॻायो ठग अची आमिल थिया अड़े केरु साबित करे ॾेखारींदो त इहे तावीज़ मुंहिंजी न्याणी कया आहिनि चाचा फलिया साफ़ लिखियल हो तावीज़नि ते बस कर फारूक मूंखे हाणे तूं कुझु कोन थो वणे अड़े शादीअ खां अॻु में सुहिणे सां कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं कंदो आहे सभु विसरी वई सॼो ॾींहुं असांजी ख़ुशामंदियूं कंदो आहे हाणे वरी कम ई ॿिया अड़े काॾे वियो तुंहिंजो प्यार सुहिणीअ सां जंहिंजे ख़ातिर तूं ज़हर पीअण लाइ तयारु आहे अॼु तुंहिंजो प्यार मरी वियो अॼु सुहिणी जी तोखे ज़हर थी लॻे अदा फलिया बस कर ज़ाल जा मुरीद फारूक ज़ाल ऐं मुड़ुस हिकु एतमाद जो नालो आहे जेको हिक ॿिए जे भरोसे ते रहंदो आहे ऐं जॾहिं इहो भरोसो